हैदराबाद में फुर दौरान ज़ख़्मी थियल हिकु वधीक फोरू दम ॾेई छॾियो आहे। वापारी जी फायरिंग में हिकु फोरू मारिजी वियो ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो। कराची वासी वापारी चोपायो माल ख़रीद करण लाइ वञी रहियो हो त खांइसि फुर कई वई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया कराची में फुर दौरान ज़ख़्मी थियल हिकु वधीक फोरू दम ॾेई छॾियो आहे। वापारी जी फायरिंग में हिकु फोरू मारिजी वियो ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो हो। कराची वासी वापारी चोपायो माल ख़रीद करण लाइ वञी रहियो हो त खांइसि फुर कई वई आहे। हैदराबाद में फुर दौरान ज़ख़्मी थियल हिकु वधीक फोरू दम ॾेई छॾियो आहे। वापारी जी फायरिंग में हिकु फोरू मारिजी वियो ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो हो। कराची वासी वापारी चोपायो माल ख़रीद करण लाइ वञी रहियो हो त खांइसि फुर कई वई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया हैदराबाद में फुर दौरान ज़ख़्मी थियल हिकु वधीक फोरू दम ॾेई छॾियो आहे। वापारी जी फायरिंग में हिकु फोरू मारिजी वियो ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो हो। कराची वासी वापारी चोपायो माल ख़रीद करण लाइ वञी रहियो हो त खांइसि फुर कई वई। अव्हांखे ॿुधायूं पिया हैदराबाद में फुर दौरान ज़ख़्मी थियल हिकु वधीक फोरू दम ॾेई छॾियो आहे। वापारी जी फायरिंग में हिकु फोरू मारिजी वियो ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो हो। कराची वासी वापारी चोपायो माल ख़रीद करण लाइ वञी रहियो हो त खांइसि फुर कई वई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया हैदराबाद में फुर दौरान ज़ख़्मी थियल हिकु वधीक फोरू दम ॾेई छॾियो आहे। वापारी जी फायरिंग में हिकु फोरू मारिजी वियो ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो हो। कराची वासी वापारी चोपायो माल ख़रीद करण लाइ वञी रहियो हो त खांइसि फुर कई वई।